भारतीय आर्मी चीफ जो पाकिस्तान के दहशतगर्द जो मरकज़ करार ॾियण हक़ीक़तुनि जो बतल आहे। अहिड़ो बयान भारत जी शिकस्त खाधल बयानीअ खे ॿीहर जीआरण जी नाकाम मश्क आहे। पाक फ़ौज जो भारतीय आर्मी चीफ जे हथ ठोके बयान जो मुंहुं तोड़ जवाब। ताजमान चयो त भारतीय आर्मी चीफ जा बयान सियासी मक़सदनि लाइ आहिनि। भारतीय फ़ौज जा ऑफिसर पाकिस्तान में दहशतगर्दी कंदे सगसूदो सोघा थिया। भारतीय आर्मी चीफ जो बयान भारत में अक़लियतुनि ते थींदड़ ज़ुल्म तां ध्यानु हटाइण जी कोशिश आहे। हुकूमत पारां गाॾियुनि जी चार्जिंग स्टेशन्स लाइ टैरिफ 45% ताईं घटाइण जो ऐलान। तवानाईअ वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी चयो आहे त हू चार्जिंग टैरिफ 71 रुपया 10 पैसनि मां घटाए 39 रुपया 70 पैसा करे रहिया आहिनि। ईवी चार्जिंग स्टेशन्स जा क़ाइदा ऐं ज़ाब्ता ठाहे वरिता आहिनि। चार्जिंग स्टेशन्स खे 15 ॾींहनि अंदरि NOC जारी कई वेंदी। तवानाईअ वारे शोबे में सुधारनि वारो अमल जारी आहे। रेसकोर्स खे सियासी मुदाख़लत खां पाक करे गुड गवर्नेंस खे बहितर बणायो आहे। वज़ीर आज़म जी इंसानी स्मगलिंग में मुलविस अंसरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई जी हिदायत। शहबाज़ शरीफ़ चयो त इंसानी स्मगलिंग जी रोकथाम लाइ FIA जूं सलाहियतूं वधायूं वञनि ऐं आगाही मुहिम हलाई वञे। माहौलियाती गदिलाण खे घटाइण लाइ इलेक्ट्रिक गाॾियुनि जहिड़ा क़दम फ़ाइदो ॾींदा। बिजली जी क़ीमतुनि में घटिताई सां सीड़पकारनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी। बिजली फ़राहमी मुनासिब हूंदी त EV मनसूबो बहितर अंदाज़ सां हलंदो। सनअतुनि लाइ बिजलीअ जो फ़ी यूनिट 40 रुपया करणु सुठो सोण आहे। इक़्तिसादी सुधारनि सां महांगाई में घटिताई आई आहे। मौजूदा कर्ज़ प्रोग्राम IMF जो आख़िरी प्रोग्राम हूंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF खां बेल आउट पैकेज बाद क्रेडिट ऐं ख़ुदि मुख़्तियार क्रेडिट रेटिंग्स में बहितरी आई आहे। मीडिया में नज़र ईंदड़ सूरतहाल खां ज़मीनी सूरतहाल केतिराई हिस्सा बहितर आहे। सुभाणे हुकूमत सां ॻाल्हियुनि जे 3 सेशन में पंहिंजा मुतालबा लिखत में जमा कराईंदासीं। हुकूमत नेकनियती ऐं संजीदगीअ सां वेहे त मसइलनि जो हल निकिरी सघे थो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो जमहूरियत ऐं सियासी इस्तेहकाम लाइ ज़रूरी आहे त सियासी क़ैदियुनि खे आज़ादी ऐं रिलीफ मिले। उमेद आहे त ॻाल्हियुनि जो अमल जल्द मुकमल थींदो ऐं का ख़ुशख़बरी मिलंदी। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी चयो आहे त हुकूमत ऐं अपोज़िशन विच में ॻाल्हियुनि जो 3हों दौरु सुभाणे शेड्यूल थियल आहे। तय कयो वियो हो त PTI पंहिंजा मुतालबा लिखत में पेश कंदी। PTI जे मुतालबनि ते मुशावरत खां पोइ जवाब ॾींदासीं। ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण तां PTI जो क़ौमी असेंबली मां वॉकआउट। स्पीकर अयाज़ सादिक जी सदा थिएट इजलास थियो त PTI एहतिजाज शुरू करे ॾिनो। सवालनि जवाबनि जे वक़फ़े दौरान मेंबरनि पारां छिती नारेबाज़ी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारण स्पीकर खे मुख़ातिब थींदे चयो त जनाब स्पीकर हिननि खे रोकियो। इहो गैर मुनासिब एहतिजाज आहे। सभ खां पहिरीं तरजीह अवाम जो एतमाद बहाल करणु आहे। सदाईं चयो आहे त सियासतदाननि खे गिरफ़्तार न करणु घुरिजे। मुल्क में धांधलीअ खां पाक चूंडूं ज़रूरु थियणियूं आहिनि। अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान हिक ॿिए लाइ लाज़मी आहिनि। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो सियासतदान आहियां उन करे सदाईं ॻाल्हियुनि जो ई हामी रहियो आहियां। 26वीं तरमीम वक़्तु हुकूमत सां ॻाल्हियूं करण वारी वाहिद पार्टी असांजी हुई। सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ में अपोज़िशन लीडर जो नए चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी लाइ पार्लियामेंटी कमेटियूं जोड़ण लाइ ख़त। शिबली फराज़ सेनेट चेयरमैन ऐं उमर अयूब क़ौमी असेंबली जे स्पीकर खे ख़त लिखी छॾिया। ख़तनि में चयो वियो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राज जो मुदो 26 जनवरी ते ख़तमु थी रहियो आहे ऐं इन घुर्जूं पूरियूं करण लाइ पार्लियामेंटी कमेटी जोड़ी वञे।
अमेरिका के नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप की हलफबरदारी तकरीब ईपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के दावतनामो मिली वियो। ज़रियन मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ कुछ ॾींहनि में अमेरिका रवानो थींदो। पीपी चेयरमैन वाशिंगटन में ट्रंप की हलफबरदारी ऐं ॿियनि तकरीबनि में शिरकत कंदो। खेसि ज़ाती हैसियत में दावत ॾिनी वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपल्स पार्टी जे अॻवान जूं धार मुलाक़ातूं। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं सिंध असेंबली के स्पीकर सैयद अवैस कादिर शाह बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। अॻूणे वॾे वज़ीर काइम अली शाह, पीपी अॻवान साबिर बलोच ऐं शेर मोहम्मद बुगेरी भी पार्टी चेयरमैन सां मुलाक़ात कई। बिलावल हाउस में थियल मुलाक़ातुनि दौरान मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 4 खारजी मार्च विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस वजीरिस्तान के इलाक़े स्पिनवाम में 14 ऐं 15 जनवरी की रात खारजन की मौजूदगी के इतला ते ऑपरेशन कयो। मारिजी वियल खारजन वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ मारिजी वियल दहशतगर्द शहरनि ऐं सिक्योरिटी फोर्सेस के टारगेट किलिंग में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म पारां उत्तर वज़ीरिस्तान में 4 ख़्वारिजनि के मारण ते सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी कामयाब ऑपरेशन में 4 ख़्वारिजनि के मारण ते सिक्योरिटी फोर्सेस की वाखाण कई। संदसि चवणु आहे त समूरी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहिद आहे। दहशतगर्दी के ख़ात्मे ताईं फितनाल ख़वारिज ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इंसानियत के दुश्मननि जी नापाक मक़सदनि के ईअं ई खाक में मिलाईंदासीं। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहिनि। नव मई ते लाहौर में नून लीग के ऑफिस साणा वारे केस में 31 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू। दहशतगर्दी टोड़ अदालत यासमीन राशिद, एजाज चौधरी ऐं ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। उमर सरफराज चीमा, मियां महमूद रशीद ते भी फ़र्द जुर्म लागू। जवाबदारनि जो ॾोह मञण खां इनकार। अदालत ॿुधणी 23 जनवरी ताईं मुलतवी कंदे शाहिदनि खे तलब करे वरितो। सिंध सरकार फिल्मुनि, ड्रामनि ऐं दस्तावेज़ी फिल्मुनि खे हथी ॾियण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। अवामी शऊर पैदा करण, मक़ामी सलाहियतुनि खे हथी ॾियण, दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदीअ ख़िलाफ़ बयानियो जोड़ण लाइ फ़नकारनि ऐं ड्रामा निगारनि जी हौसला अफ़ज़ाई करण जो फ़ैसिलो। सिंध जे सीनियर वज़ीर शाजिल इनाम मेमण जी सदारत हेठि कंटेंट एंड प्रोडक्शन्स ओवरसाइट बोर्ड जो पहिरियों इजलास। संदसि चवणु आहे त सिंध सरकार जमहूरी क़दरनि खे हथी ॾियण ऐं सूबे में सेहतमंद समाज जी तरक़ीअ लाइ ड्रामा, फिल्म ऐं ॿियनि लाॻापियल तख़लीक़ी कमनि खे हथी ॾियण जी पॉलिसी ते अमल करे रही आहे। नवनि फिल्मसाज़नि ऐं ड्रामा निगारनि जी ख़ासि हौसला अफ़ज़ाई कई वञे। स्टील टाउन थाने के SHO समेत 5 पुलिस एहलकारनि ते केटी बंदर वासण जो क़त्ल केस दाख़िल करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट तौहीन अदालत की दरख़्वास्त एक भेरो ॿीहर पुलिस के एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। अदालत हुकुम ॾिनो त सारा तमो जो क़त्ल केस दाख़िल करे अदालत में FIR की कापी जमा कराई वञे। सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया जामशोर में पानी की खोट और KB केनाल में पानी की फिरामी की बंदिश सबब अलामा II काजी कैंपस में तालीमी प्रोग्राम ऑनलाइन करण जो ऐलान।
सर्कुलर मूजिब ॿिए, टे, चोथे ऐं 5 साल जे शागिर्दनि जा क्लास 20 जनवरी खां ऑनलाइन हलाए वेंदा। यूनिवर्सिटी जे IT टीम खे ऑनलाइन क्लासिस हलाइण लाइ मुनासिब तजवीज़ूं ॾियण जी हिदायत। तंगवाणी में पाणीअ जे वारे ते वियल चाचो ऐं भाइटियो मुबैना तौरु अगवा। वारसनि मूजिब ॻोठु मोहम्मद हयात खोसो मां गुल हसन ऐं मोरज़ादो खोसो अगवा थी विया आहिनि। इतलाउ मिलण ते पुलिस ऐं मोगविन जा वारस ॾोहारनि जा पेरा खणी रवाना। मटियारी भरिसां ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर, 2 ॼणा फोत। नई मोरीअ वटि हादसे में मोहम्मद ब्रोही ऐं नीगर इमाम बख्श ब्रोही फोत थी विया। नवकोट वेझो बाईपास रोड ते ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, जान मोहम्मद लाल हयाती विञाए वेठो, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। ऐं फ़लस्तीनी मज़हमती तंज़ीम हमास गज़ा पट्टी में जंग बंदी बाबति मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। इसराइली मीडिया जो चवणु आहे त मुआहिदे ते हमास जी मंज़ूरीअ खां पोइ सहन जो अमल शुरू थी वेंदो। मंज़ूरीअ खां पहिरीं हमास गज़ा पट्टीअ मां इसराइली फ़ौज जे मरहलेवार नेकाले जो जाइज़ो वरितो। जंग बंदी ख़मीस खां शुरू थियण ते क़ैदियुनि जी मटा सटा आचर ते शुरू करण जो इम्कान।